भले तव्हां केॾो बि नुक़सानु कयो, उन करे कौल ऐं फ़इल में फ़र्क़ु न हुजे। ऐं असांजी इहा कोशिशि आहे त असां वटि साईं मोहम्मदीन वेठो आहे। असांजी इहा कोशिशि आहे त हैदराबाद जे अंदरि असां मेमन कानूनी ठाहियूं जंहिंमें सॼी सिंध जे मेमननि खे आबाद कयूं। हैदराबाद जे अंदरि शागिर्दनि जे लाइ अहिड़ी हॉस्टल ठाहियूं जिन में जेके शागिर्द वीचारा रही नथा सघनि, ख़र्च अफोर्ड नथा करे सघनि, उन्हनि खे उन हॉस्टल में रहायूं। उन करे असां कोशिशि कई आहे त साईं जी अॻुवाणी में असां कमेटी ठाही आहे जेका बिज़नेसमैननि खे वापारियुनि खे गॾु कंदी, जीअं असीं पंहिंजे हिन क़ौम जी करे सघूं, तहमीर करे सघूं। ऐं उन लाइ असांजी हथियार उहो आहे ॿधीअ जो। ॿधीअ खां से तव्हां तंज़ीम में आहियो, संगत सां गॾु आहियो। हिकिड़े कंहिं माण्हू सां मसइलो थिए, जेकॾहिं हैदराबाद जा 400 नौजवान मोटरसाइकिल ते थोरी तौर हुनजी मालिकी कनि त उहो भाड़ो थींदो, हुनजी दिलि वधी। तव्हां अकेलो न आहियां पर मूं सां गॾु आहे। उन करे असांखे पंहिंजे माण्हुनि जी मालिकी बि करणी आहे, पंहिंजे माण्हुनि जी सार बि ॾियणी आहे। त असांजो जेको हिते माण्हू आहे उन सां असांजी कोऑर्डिनेशन हुजे। ज़िले जे सदर, युथ जे सदर ऐं लॉयर विंग जे सदर ऐं डॉक्टर्स विंग जे सदर, इन जूं पाण में कोऑर्डिनेशन हुजनि। ऐं इंशाअल्लाह जल्द असीं वरी लॉयर विंग जो प्रोग्राम कंदासीं, डॉक्टर्स विंग जो प्रोग्राम कंदासीं, त जीअं तंज़ीम खे सही वे में मुनज़िम करे वठूं, ऑर्गेनाइजेशन करे वठूं। ऐं असां इहा ज़िले खे सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट कयूं था त हर महीने मीटिंग थियणु खपे, उनजो रिकॉर्ड मेंटेन थियणु खपे, उन में ज़िले जे उहिदेदारनि जूं सयूं हुजनि ऐं त केतिरो कमु थियो, केतिरी ताईं मीटिंग थियूं, छा उन में तव्हां एजेंडा रखी। छो त हाणे चेक एंड बैलेंस हलंदो, हाणे सुस्तियों सां घड़ियूं कयूं। जेको दोस्त कमु नथो करे सघे महिरबानी करे साइड थिए त ॿियो दोस्त खे, छो त हीउ रज़ाकाराना कमु आहे, हिन में न को पघार न छा आहे, पर हीउ बिरादरीअ जो मोराल आहे। हीउ तव्हांजे बच्चनि जी, हीउ तव्हांजे ज़िंदगी जी, तव्हांजे हिन माण्हुनि जे मालिकीअ जो सुवालु आहे। ऐं मालिकी अकेलो माण्हू कोन कंदो, मालिकी तंज़ीम कंदी। ऐं इन करे असां चाहियूं था त नौजवाननि खे सॼी सिंध में मुतहरक करियूं। हीअ अॼु कन्वेंशन आहे ऐं मुंहिंजी चेयरमैन खे इहा रिक्वेस्ट आहे त सॼी सिंध जे ज़िलनि में असीं कन्वेंशन करियूं। उन खां पोइ असीं वॾो युथ जो कन्वेंशन करियूं सॼी सिंध जो, जंहिंमें लख खनि नौजवान अचनि, उन्हनि खे सही गाइडेंस, उन्हनि खे सही रहबरी, उन्हनि खे सही लाइन ॾियूं त जीअं हू सॼी सिंध में जेको सिंध मेमन इत्तेहाद युथ जो बोलबाला हुजे ऐं सॼो तहरक पैदा करे, तइलीमी इदारनि में तहरक पैदा करे, उते जेको तइलीमी मैदाननि जूं सरगर्मियूं करे, कल्चरली सरगर्मियूं करे, विज़डम पैदा करे, त असां पंहिंजे क़ौम जी, पंहिंजे वतन जी, पंहिंजे धरतीअ जी तइमीर था कयूं। ईअं असांखे हीउ जेको सिलसिलो आहे, हीउ जेको मोहबत ऐं प्यार जो जज़्बो आहे, उनखे अॻिते वधाइबो त जीअं असीं हिन खे वधाए सघूं। ऐं उन में असांखे सभिनी दोस्तनि जो, छो त हिक ॿिए सां असीं लाॻापियल आहियूं। कंहिं शाइर चयो आहे न, सिक मझारा सॾु कयो कूंथर क़ौम जा अची विरहायो, कूंथर सिंधुअ गॾु हड़ई आहियूं हॾु गॾिजूं थो बसि। असीं सभु गॾु आहियूं, हॾु आहियूं। जॾहिं गॾिबासीं तॾहिं कुझु जुड़ंदो। इन करे असांखे हीअ ज़ंजीर चैन तस्बीह वांगुरु दाणनि में पूरणो आहे पंहिंजे माण्हुनि खे, त जीअं असीं हीउ युथ खे, ॿियनि दोस्तनि खे मुनज़िम करे सही राह ऐं रस्तो वठी सघूं। ऐं आख़िर में हिकिड़ो शइ चई, पंहिंजो यार अॻे इलाही टाइम वठी विया, मां बाकारे हलियो वेंदुसि सॾु न ॾींदे त छा थींदो, मां बाकारे हलियो वेंदुसि सॾु न ॾींदे त छा थींदो, मां ॿिन्ही जी हिकिड़ी आहे जे भाउ न थींदे त छा।